सूरतुल इंसान औ सूरतुद दहर। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हल अता अलल इंसानि हीनुम मिनद्दहरि लम यकुन शैअन मज़कूरा। इन्ना खलक़नल इंसाना मिन नुत्फ़तिन अमशाजिन नब्तलीहि फजअलनाहु समीअन बसीरा। इन्ना हदैनाहु अस्सबील इम्मा शाकिरन व इम्मा कफूरा। अल्लाह बाजारे महरबान जे नाले सां शुरू। कॾहिं माण्हूअ ते ज़माने मां हिकु अहिड़ो वक़्तु गुज़री चुको आहे जो हू अहिड़ी का शइ न हो जा यादगीरीअ में अचे। बेशक असां माण्हूअ खे हिकिड़े गॾु कयल मनीअ मां पैदा कयो त उन खे परखियूं, पोइ खेसि ॿुधंदड़ ॾिसंदड़ कयोसूं। बेशक असां खेसि सिधो दग ॾसियो, हाणे हू शुक्र कंदड़ थिए या बेशुक्र। इन्ना अअतदना लिलकाफिरीन सलासिल व अग़लालन व सईरा। इन्नल अबरार यशरबून मिन कअसिन कान मिजाजुहा काफूरा। عينا يشرب بها عباد الله يفجرونها تفجيرا. يوفون بالنذر ويخافون يوما كان شره مستطيرا. ويطعمون الطعام على حبه مسكينا ويتيما وأسيرا. إنما نطعمكم لوجه الله لا نريد منكم جزاء ولا شكورا. إنا نخاف من ربنا يوما عبوسا قمطريرا. فوقاهم الله شر ذلك اليوم ولقاهم نضرة وسرورا. وجزاهم بما صبروا جنة وحريرا. متكئين فيها على الأرائك لا يرون فيها شمسا ولا زمهريرا. ودانية عليهم ظلالها وذللت قطوفها تذليلا. बेशक असां काफ़रनि लाइ ज़ंजीर ऐं गट ऐं ॿरंदड़ बाहि तयार कई आहे। बेशक नेक वक़्त बान्हा उन शराब जे प्याले मां पीअंदा जंहिंजी मिलावत काफूर जे चश्मे जे पाणीअ जी हूंदी। इहो हिकु चश्मो आहे जंहिं मां अल्लाह जा प्यारा बान्हा पीअंदा, जंहिंखे चङी तरह वहाईंदा। जे अल्लाह जी बास पूरी कंदा आहिनि ऐं उन ॾींहं खां डिॼंदा आहिनि जंहिंजी बुछड़ाई हर तरफ़ पधरी हूंदी। ऐं ताम जे एहतियाज हूंदे मुहताज ऐं यतीम ऐं कैदीअ खे खाराईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असीं त अव्हां खे अल्लाह जे वास्ते खाराईंदा आहियूं, अव्हां खां न को बदिलो ऐं न का शुक्रगुज़ारी घुरंदा आहियूं। बेशक असीं पंहिंजे पालणहार खां हिकु ॾुखे ॾींहं खां डिॼंदा आहियूं जो तमामु सख़्तु आहे। पोइ अल्लाह उन ॾींहं जी मदाई खां खेनि बचायो ऐं उन्हनि खे ताज़गी ऐं ख़ुशी पहुचाई। ऐं संदुनि सब्र करण सबबां बाग़ ऐं पट जो वेस खेनि बदिलो ॾिनाई। उन बाग़ में तख़्तनि ते टेक ॾेई वेहंदा, उते न की सिज जी उतत ऐं न की का सख़्त सर्दी ॾिसंदा।
ऐं उन बाग़ जूं छाऊं मथनि वेझूं थियल हूंदियूं ऐं उन जा मेवा पटण में चङी तरह वेझा कबा। وَيُطَافُ عَلَيْهِمْ بِآنِيَةٍ مِّن فِضَّةٍ وَأَكْوَابٍ كَانَتْ قَوَارِيرَ مِن فِضَّةٍ قَدَّرُوهَا تَقْدِيرًا وَيُسْقَوْنَ فِيهَا كَأْسًا كَانَ مِزَاجُهَا زَنجَبِيلًا عَيْنًا فِيهَا تُسَمَّى سَلْسَبِيلًا وَيَطُوفُ عَلَيْهِمْ وِلْدَانٌ مُخَلَّدُونَ إِذَا رَأَيْتَهُمْ حَسِبْتَهُمْ لُؤْلُؤًا مَّنثُورًا وَإِذَا رَأَيْتَ ثَمَّ رَأَيْتَ نَعِيمًا وَمُلْكًا كَبِيرًا عَالِيَهُمْ ثِيَابُ سُندُسٍ خُضْرٌ وَإِسْتَبْرَقٌ وَحُلُّوا أَسَاوِرَ مِن فِضَّةٍ وَسَقَاهُمْ رَبُّهُمْ شَرَابًا طَهُورًا إِنَّ هَذَا كَانَ لَكُمْ جَزَاءً وَكَانَ سَعْيُكُمْ مَشْكُورًا ऐं रोपनि थावनि ऐं पियालनि सां वटनि अच वञ थींदी जे शीशनि वांगुरु हूंदा, पर शीशा बि चांदीअ जा जिन खे उन्हनि प्यारींदड़नि पूरे अंदाज़ सां ठहरायो आहे। ऐं उते खेनि शराब जा प्याला प्यारबा जंहिंजे पाणीअ जी मिलावट सुंड जे चश्मे जी हूंदी। उते उहो हिकु चश्मो आहे जंहिंजो नालो सलसबील रखियो वञे थो। ऐं वटनि हमेशा रहंदड़ नींगर पिया घुमंदा फिरंदा। ऐं ॾिसंदड़ जॾहिं उन्हनि खे ॾिसंदे त उन्हनि खे खंडुरियल मोती पियो भाईंदे, ऐं जॾहिं उते निहारींदे त अणखुट नेमत ऐं वॾी बादशाही पियो ॾिसंदे। मथां सनी साई पट ऐं थुले पट जा कपिड़ा हूंदा ऐं चांदीअ जा कंगण खेनि पाराया वेंदा, ऐं संदन पालणहार खेनि तमामु पाक शराब पियारींदो। बेशक इहो अव्हां जे अमलनि जो बदिलो आहे ऐं अव्हां जो सायो क़बूल कयल आहे। إِنَّا نَحْنُ نَزَّلْنَا عَلَيْكَ الْقُرْآنَ تَنزِيلًا فَاصْبِرْ لِحُكْمِ رَبِّكَ وَلَا تُطِعْ مِنْهُمْ آثِمًا أَوْ كَفُورًا وَاذْكُرِ اسْمَ رَبِّكَ بُكْرَةً وَأَصِيلًا وَمِنَ اللَّيْلِ فَاسْجُدْ لَهُ وَسَبِّحْهُ لَيْلًا طَوِيلًا إِنَّ هَؤُلَاءِ يُحِبُّونَ الْعَاجِلَةَ وَيَذَرُونَ وَرَاءَهُمْ يَوْمًا ثَقِيلًا نَحْنُ خَلَقْنَاهُمْ وَشَدَدْنَا أَسْرَهُمْ وَإِذَا شِئْنَا بَدَّلْنَا أَمْثَالَهُمْ تَبْدِيلًا إِنَّ هَذِهِ تَذْكِرَةٌ فَمَنْ شَاءَ اتَّخَذَ إِلَى رَبِّهِ سَبِيلًا وَمَا تَشَاءُونَ إِلَّا أَن يَشَاءَ اللَّهُ إِنَّ اللَّهَ كَانَ عَلِيمًا حَكِيمًا يُدْخِلُ مَن يَشَاءُ فِي رَحْمَتِهِ وَالظَّالِمِينَ أَعَدَّ لَهُمْ عَذَابًا أَلِيمًا बेशक असां तो ते क़ुरान दर्जे बदर्जे लाथो।
पोइ पंहिंजे पालणहार जे हुकुम अचण ताईं सबुर कर ऐं उन्हनि माण्हुनि मां कंहिं गुनहगार या बेशुक्र जो चयो न मञ ऐं पंहिंजे पालणहार जो नालो सुबुह ऐं सांझीअ यादि कर ऐं कुझु वक़्तु राति में इन लाइ निमाज़ पढ़ ऐं घणी राति संस पाकाई साराहे। बेशक उहे काफ़िर दुनिया खे प्यारो रखंदा आहिनि ऐं गोरे ॾींहं खे पंहिंजे पुठियां फिटो कंदा आहिनि। असां खेनि पैदा कयो ऐं संदन संद पुख्ता कयासूं ऐं जॾहिं घुरूं त अहिड़ा ॿिया एवज़ में मटाए आणियूं। बेशक इहा नसीहत आहे, पोइ जेको घुरे सो पंहिंजे पालणहार ॾांहुं वाट वठी ऐं अव्हीं न घुरंदो मगर उहो जेकी अल्लाह घुरे, छो त अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। जंहिंखे घुरे तंहिंखे पंहिंजी रहमत में दाख़िल थो करे ऐं ज़ालिमनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब तयारु कयो अथसि।